पनुआकल भरिसां तालके जे यूसी ड्रिब वॾी आबादी वारे ॻोठ पीर मोहम्मद लंजारी में सरकार पारां करोड़ रुपयनि जी लाॻत सां गवर्नमेंट मिडिल स्कूल जी बिल्डिंग क़ाइमु कई वई आहे। जंहिं क़ाइमु कयल स्कूल जी बिल्डिंग खे 2 साल गुज़री वञण बावजूद भी तालीम खाते जी बेदानी सबबि तदरीसी अमल शुरू न थी सघियो आहे। स्कूल जी बिल्डिंग में तदरीसी अमल शुरू न थियण करे स्कूल जी बिल्डिंग जी ज़मीन जे मालिकी जे दावेदार ॻोठ जे बाअसर बदरुद्दीन लंजार स्कूल जी बिल्डिंग खे घर में तब्दील करे कब्ज़ो जमाए छॾियो आहे। हिन जदीद दौर में तालीम जहिड़ी सहूलियत खां महरूम पड़ल ॻोठ में करोड़ रुपयनि जी लाॻत सां क़ाइमु कयल मिडिल स्कूल जी बहितरीन क़िस्म जी बिल्डिंग हुजण बावजूद भी तालीम खे बंदि करे ॻोठ ऐं आसपास जे सभई ॿारनि जो मुस्तक़बिल दाअ ते लॻायो वियो आहे। इन हवाले सां इलाइक़े वासियुनि पारां तालीम जे वज़ीर सैयद सरदार शाह खां मुतालबो कयो आहे त जल्द स्कूल तां कब्ज़ो ख़त्म कराए ॿारनि जो मुस्तक़बिल बचायो वञे। कैमरामैन टीम सां गॾु माजिद मैसर, जैकब न्यूज़, पनुआकल।